अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त अफ़गानिस्तान खे ख़्वारिजनि ऐं पाकिस्तान मां कंहिं हिक जी चूंड करणी पवंदी। अफ़गान तालिबान जी पुठभराई में असांजे मासूम शहरियुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाए पियो वञे। फितनाल ख़वारिज जा जेके ग्रुप अफ़गानिस्तान मां अचनि था उन्हनि में 70% अफ़गानी शामिल आहिनि। इस्लामाबाद में क़ौमी उलमा मशाइख कॉन्फ्रेंस के खिताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त रियासत खां सवाइ केर बि जिहाद जो हुकुम या फतवा नथो ॾेई सघे। रियासत तैयबा ऐं रियासत पाकिस्तान जो पाण में गहरो ताल्लुक़ ऐं हिक जहिड़ाई आहे। ऑपरेशन बुनियादी मरसूस में ख़ुदा ताला जी मदद ईंदे ॾिठी ऐं महसूस कई। परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो ईरानी हममनसब सां टेलीफोनिक राब्तो, ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में बितरफ़े ताउन जो जाइज़ो। परॾेही खाते जे तर्जमान मूजिब टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल में इलाक़ाई सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार ऐं अवामी राब्तनि खे हथी वठाइण जे अज़म जो इज़हार कयो वियो। हुकूमत सोलर सार्फिन लाइ नई नेट मीटरिंग पॉलिसी मंज़ूर करे वरिती। इज़ाफ़ी सरचार्ज जे बदिले में 1 यूनिट मिलंदो। नेट बिलिंग तहत फ़ी यूनिट जी क़ीमत 11 रुपया मुक़रर। अॻु में नेट मीटरिंग तहत फ़ी यूनिट जी क़ीमत 26 रुपया हुई। 25 किलोवाट खां घटि लोड जो लाइसेंस वठणु लाज़मी हूंदो। सार्फिन सां सोलर मुआहिदे जो मुद्दो 5 साल कयो वियो। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त नेट मीटरिंग सां नेट बिलिंग निज़ाम लागू थींदो। KPK ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। चमन, चकवाल, तांग, चारसदा, नीलम वादी ऐं ॿियनि इलाइक़नि में बादल बरसी पिया। चित्राल, कालाम, आलम जब्बा ऐं ॿियनि इलाइक़नि में बर्फ़बारी। थधि जे लहर में इज़ाफ़ो। गज़ा में अमन मंसूबे ते अमल लाइ मियामी में 4 मुल्कनि जो इजलास। अमेरिका, कतर, मिस्र ऐं तुर्किया जा नुमाइंदा शरीक। गज़ा सूरतहाल ते गौर वीचार। अमन मंसूबे लागू करण जे हवाले सां खयल क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। अमेरिका जो चवणु आहे त गज़ा मंसूबे ते ईंदड़ हफ़्तनि में वधीक मुशावरत कई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी 4 ॾींहनि जे दौरे ते इराक़ पहुची वियो। बगदाद में इराक़ी अख़्तियारनि पारां सदर आसिफ अली ज़रदारी जी आजियां। मुलाक़ातुनि में तावन वधाइण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वेंदी। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त दौरो पाक इराक़ लाॻापनि खे हथी वठाईंदो। सखर आलमी मैराथन रेस मोराको जे अलियोसोफ अल माजिद खटे वरिती। औरतुनि जी कैटेगरी में कीनिया जी औरत एथलीट म्यूनी मतोको मैदान मारे वई। लोक सहायता जी इंतज़ाम हेठि थियल ॿी मैराथन रेस में 700 औरतुनि समेत 3000 खां वधीक एथलीट्स शरीक। पहिरियों भेरो बर्तानिया, कीनिया, जापान, मुराकश ऐं योगंडा जे एथलीट्स जी शिरकत। मैराथन रेस में मर्दनि लाइ 42 किलोमीटर ऐं औरतुनि लाइ 10 किलोमीटर जो फ़ासिलो मुक़ररु कयो वियो। मोराको जे अलियोसोफ अल माजिद 42 किलोमीटर जो फ़ासिलो 2 कलाकनि 42 मिंटनि ऐं 35 सेकेंडनि में मुकमल करे पहिरीं पोज़ीशन माणी। एथोपिया जे मेट्रो नेब्रो बी ऐं कैनेडिया जे जैक्सन माइनिया 3 पोज़ीशन हासिल कई। औरतुनि जी कैटेगरी में कीनिया जी म्यूनी मतोको पहिरीं पोज़ीशन 10 किलोमीटर जो फ़ासिलो 40 मिंटनि ऐं 25 सेकेंडनि में तय करे सोभ माणी। जापान जी यूको लगोची 2 नंबर ते कामयाब। लाहौर जी महानूर अफ़ज़ल 3 पोज़ीशन पंहिंजे नाले करे वरिती।